वगन टाउन जे वार्ड नंबर 3 ते बीठल आज़ाद उम्मीदवार जिब्रान खान कल्होड़े चूंड निशान इलेक्शन जे ॾींहुं अचानक तब्दील थी वियो। ROB ऑफिसर जी मुदाख़लत ते रेंजर्स पुलिस चाटाला पहुची पोलिंग बंदि कराए छॾी। जिब्रान कल्होड़े पारां मीडिया अॻियां दाहूं कंदे चयो त मूंखे हिननि गुल जो निशान मुंहिंजो अलॉट थियल हो। मां हिन ते मुसलसल महिनत कई। मुंहिंजो पूरो पैनल आहे। मुंहिंजे हर वार्ड ते हर मेंबर जेको मुंहिंजा वार्ड ते बीठल आहिनि कैंडिडेट सभिनि जो गुल निशान ई आयो आहे। सिर्फ़ु वार्ड नंबर 3 टाउन वगण जे बॉयज़ स्कूल वारी पोलिंग ते मुंहिंजो निशान हिननि गुल जे बजाए ॿियो को ॾिनो आहे। हाणे मुंहिंजो सभिनि वोटर्स खे इहा ई ख़बर आहे त मुंहिंजो जेको निशान आहे उहो इंतिखाबी निशान गुल आहे। हाणे हिते बैलेट पेपर ते उहो गुल जो निशान ई न आहे। त तंहिंजे करे असां RO साहब खे कंप्लेन कईसीं। उन RO साहब तुर्त स्टैंड वरितो आहे। फ़िलहाल पोलिंग बंदि कराई आहे। पर असां त चऊं इहा मुलतवी थिए कंहिं ॿिए डेट ते रखे ऐं मुंहिंजो जेको असल निशान आहे गुल ऐं उहो ॾिनो वञे। मुंहिंजे हिन मां वार्ड 2 ते आहियां ऐं हीअ मुंहिंजो जेको आहे 3 वार्ड आहे जंहिंमें जहांगीर बदर आहे। उन में इहो मसइलो थियो आहे त अदे जो जेको मुखालफ़त में कैंडिडेट आहे उहो इंडिपेंडेंट आहे। उनजो इहो चवणु आहे त मुंहिंजो इहे जेको आहे चेंज थी आयो आहे निशान। हालांकि जेको आहे पहिरियों जेको अलॉट कयो वियो आहे उहो इहो ई बाज़ कयो वियो आहे ऐं बैलेट पेपर ते संदसि नालो बि आहे ऐं हे बि आहे। पोइ हिन जो पंहिंजी ग़लती अथसि कुझु बि अथसि उनजो गुल सां वञी पंहिंजी वर्क कई आहे त उन में गवर्नमेंट जो या ॿिए कंहिंजो कहिड़ो ॾोह आहे। असां सां ज़्यादती आहे। हिन महिल असांजी जेका पोलिंग बंदि लॻी पई आहे अहिड़ो सबूत असां वटि आहे जेको हिनखे उतां जेको आहे बाज़ अलॉट थियो। इहो मुकफ़ा पोलिंग हलणु घुरिजे। जेकॾहिं न त इहो जेको आहे उनजो असांखे को टाइम मिलियो ॾिनो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।